नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आया संजहा सैयद हल्दा से हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस लगे 8 मरीज़ फौतन 28,566 थी वियो। 24 कलाकनि दौरान 554 केस रिपोर्ट। हाकारी शरह 1.2 सैकड़ो रही। घरेलू ऑपोजिशन मुल्क में नयूं चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। पार्लियामेंट में हुकूमत खे टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ पारां मुखालिफ धुर जे अॻवाननि जे मान में आजियाणो ॾिनो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना आसिद महमूद ऐं ॿियनि शिरकत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आवाम जो हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत आहे। ऑपोजिशन पार्लियामेंट में हुकूमत खे शिकस्त ॾिनी। अॻिते बि हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ सभई गॾु आहियूं। छा वज़ीर आज़म तब्दील थी रहियो आहे? असां कोशिश करे रहिया आहियूं। साफ़ इहे सवाल ते बिलावल भुट्टो जो जवाब शहबाज शरीफ जो चवणु आहे त असांजो मुतालबो आहे त मुल्क में साफ़ ऐं शफ़ाफ चूंडूं थियनि। वफ़ाक़ी काबीना कणिक ऐं चांवर अफ़गानिस्तान मोकिलण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त अफ़गानिस्तान जा 2 करोड़ 23 लख माण्हू बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। उते अटे ऐं चांवरनि लाइ ॿारनि खे विकिरो कयो वञे थो। 8 ॿार बुख विघे मरी बि चुका आहिनि। अफ़गानिस्तान में अमन ख़िते लाइ तमामु ज़रूरी आहे। पाकिस्तानी अवाम खे दुनिया जी सभ खां सस्ती गैस मिली रही आहे। गैस ते सब्सिडी ॾिनी वई, जंहिंजो ग़लति इस्तेमालु कयो वियो। तेल ऐं गैस जूं क़ीमतूं आलमी मार्केट सां ॻंढियल आहिनि। अहम कानून पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां मंज़ूर कराईंदासीं। महांगाई जो तूफ़ान 2 खां 3 महीननि में ख़त्म थी वेंदो। TLP सां ॻाल्हियूं आइन मूजिबि थींदियूं आहिनि। तहरीक तालिबान में केतिरा ई ग्रुप आहिनि जेके हथियार फिटा कंदा। उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं। इहो नथो थी सघे त रियासत लाॻीतो जंग जी हालतुनि में रहे। हिन वक़्तु रुगो सीज़ फायर ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। मुखालिफ़ धुर असांखे फ़ारिग करण लाइ 2 साल ज़ोर लॻायो। ऑपोजिशन खे मशवरो आहे त पंहिंजे पेरनि ते बीहण सिखे। नौजवान नाज़िम जोखियो जे क़त्ल केस में वॾी अॻभराई। मलीर पुलिस PPMN ॼाम अब्दुल करीम खे बि जवाबदार तौरु नामज़द करे छॾियो। जांच टीम वधीक 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त रज़ाक, महराज ऐं जमाल वाहिद खे हिरासत में वरितो वियो आहे ऐं पुछा गाछा लाइ अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़िम जोखियो जे केस में अगवा जो कलम 365 बि शामिल। पुलिस मूजिबि ॼाम करीम समेत 15 खां वधीक जवाबदार अञा ताईं रूपोश आहिनि। गिरफ़्तार ॼाम अवैस समेत 3 जवाबदार पुलिस रिमांड ते पुलिस हवाले। खानपुर वेझो कमालाणी ऐं अतराणी जतोई जी धुरियुनि में फायरिंग, 1 ॼणो क़त्ल 2 ज़ख़्मी। जहिड़े दौरान फायरिंग में मतू कमालाणी जतोई मारिजी वियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। इतला बावजूद वाक़े वारे हंधि पुलिस न पहुती। कंदकोट वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। 1 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारी ख़ादिम गोलो जे कब्ज़े मां TT पिस्टल ऐं गोलियूं हथायूं आहिनि। T20 वर्ल्ड कप जे मुक़ाबलनि में 1 ॾींहं जे वक़्फ़े खां पोइ सेमीफाइनल जो मरहलो अॼु खां शुरू थींदो। इवेंट जो पहिरीं सेमीफाइनल अॼु इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड में अबू ज़हबी जी क्रिकेट ग्राउंड में खेॾियो वेंदो। सुभाणे ॿियो सेमीफाइनल ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान विच में थींदो।